अलामा आए काज़ी सिंध जो आला मुफ़क्किर फ़िलसुफ़ अलामा इमदाद अली वल्द इमाम अली काज़ी सन 1886 ईस्वी में पाट शहर में ॼाओ। क़ुरान मजीद ऐं फ़ारसी जी तालीम अख़ुवंद अब्दुल लतीफ़ खां हासिल कयई। पाण घणे भाङे इम्तिहान ख़ानगी नमूने ॾिनई ऐं इम्तियाज़ी नंबरनि में पास कयई। बाद में लंडन जे स्कूल ऑफ इकोनॉमिक्स में ग्रेजुएशन हासिल कयई ऐं किंग्स कॉलेज लंडन मां फ़िलासफ़ीअ जी तालीम हासिल कयई। मशहूर फ़िलसुफ़ डॉक्टर आर्नल्ड संदसि उस्ताद हो। अलामा साहब 1911 ईस्वी में बैरिस्ट्री जी डिग्री जर्मनी मां हासिल कई। काज़ी साहब जर्मनी में ई मैडम एल्सा काज़ी सां शादी रचाई। खेसि सिंध यूनिवर्सिटीअ जो पहिरीं वाइस चांसलर हुजण जो एज़ाज़ हासिल आहे। अलामा साहब हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो इंतहाई अक़ीदतमंद हो। हुन शाह साहब जे पैगाम खे यूरोपी ज़बाननि में मुंतक़िल करण जो कमु हथ में खयो। सिंधीअ में शाह जो रिसालो तरतीब ॾिनई। अलामा आए काज़ी इल्म जो दरिया हो। मज़ाहिब आलम जे तक़ाबली जाइज़े खां वठी फ़लसफ़े, साइंस, हिकमत, अदब, शाइरी, आर्ट, तारीख़, तमदन, नात, नफ़्सियात ऐं तसव्वुफ़ जे सभिनी ज़रियात ते संदसि नज़र हुई। क़ुरान मजीद जो तमामु गूढ़ो अभ्यास कयई। अलामा साहब हर मसइले ऐं नज़रिये जो हल क़ुरान शरीफ़ मां ॿुधाईंदा हुआ। क़ुरान करीम जे मुख़्तलिफ़ आयात ते संदसि पेश कयल तवजीहात खे वॾी इल्मी ऐं फ़िक्री हैसियत हासिल आहे। पाण हद दर्जे जा मुत्तक़ी ऐं परहेज़गार हुआ। वटसि को बि तकल्लुफ़ ऐं तसना न हो। अलामा साहब जहिड़ा मुफ़क्किर ऐं मुदब्बिर सिंध में घटि पैदा थिया आहिनि। सिंध जे हर इल्म दोस्त माण्हूअ जी काज़ी साहब सां मुहबत ऐं अक़ीदत रही आहे। अलामा साहब जूं फ़लसफ़े दीन, तसव्वुफ़ ऐं तहज़ीब ते कयल तक़रीरूं यादगार ऐं सिंधी अदब जो अहम हिस्सो आहिनि। अलामा साहब पंहिंजी पूरी हयाती इल्म ऐं फ़िक्र जे मुताले ऐं तलाश, तहक़ीक़ ऐं तालीफ़ में गुज़ारी। 1967 ईस्वी में संदसि प्यारी जीवन साथी रफ़ीक मैडम एल्सा काज़ी जी वफ़ात अलामा साहब खे झोरे विधो ऐं बेहद दिलि शिकस्तो थी पियो, जंहिंजे नतीजे में सिंध जे हिन नामवर फ़र्ज़ंद मुहक़िक़ ऐं मुदब्बिर 13 अप्रैल 1968 ते पंहिंजो पाण खे सिंधूअ जे मौजनि हवाले कयो। संदसि आख़िरी आरामगाह सिंध यूनिवर्सिटी में आहे। अलामा आए काज़ी हिकु बहितरीन साराह जोॻो किताब भूरी छोकिरी हक़ जी ॻोल्हा में लिखियो, जेको बर्नार्ड शॉ जे किताब द ब्लैक गर्ल इन सर्च ऑफ गॉड जो जवाब हो। 1943 ईस्वी में मोहतरम जीएम सैद पाकिस्तान लाइ हिकु ठाहराव सिंध असेंबली खां पास करायो हो ऐं दिसंबर 1943 ईस्वी में कराची वारी आल इंडिया मुस्लिम लीग जे इजलास में पढ़ियल ख़ुतबो संदसि सलाह ऐं रहबरी हेठि लिखिया विया हुआ। अलामा साहब विरहाङे वक़्तु थियल क़त्लेआम ते सख़्तु रंजीदा हो, जंहिं करे किताब क्यों बिल पीस लिखियाई। अलामा आए काज़ी दहरियत जे सख़्तु ख़िलाफ़ हो, रूहानियत ऐं इंसानियत जो अलमबरदार हो। वटसि कंहिं बि क़िस्म जो भेद या भाव न हो। हो इंसान ज़ात जी हिकु जहिड़ाई जो क़ाइल हो। सॼी उमिरि मुताले में गुज़ारियई। हू रासिखुल इल्म हो ऐं दर्दमंद दिलि रखंदड़ हो। सिंध ऐं सिंध वासियुनि सां खेसि बेहद मुहबत हुई। अलामा साहब मज़हब जी तशरीह में, मुलायत जी भेट में, तसव्वुफ़ जो हामी हो। अलामा आए काज़ी इंग्लैंड में रहण दौरान सिंधी ज़बान जो उस्ताद भी थी रहियो। लंडन में रहण दौरान इस्लाम जी तबलीग भी कयई। 1951 ईस्वी में सिंध यूनिवर्सिटी हैदराबाद जो पहिरियों वाइस चांसलर मुक़ररु थियो ऐं उनखे आला मक़ाम ते पहुचायई। हिन उहिदे ते 1959 ईस्वी ताईं रहियो।
अलामा साहब ख़ैरपुर मिरस में जज जे उहिदे ते बि फ़ाइज़ रहिया ऐं उते पंहिंजे फ़ैसिलनि सबबि तमामु घणो मशहूरु थिया। संदसि इल्मी ऐं अदबी ख़िदमतनि जे एवज़ सिंध यूनिवर्सिटी 1967 ईस्वी में पंहिंजी हिन अज़ीम बानी खे डॉक्टरेट जी डिग्री बि अता कई। अलामा साहब खे इंग्लैंड जे फिलोसॉफिकल सोसाइटी जे लाइफ फेलो हुजण जो एज़ाज़ बि हासिलु आहे। अलामा आई काज़ी शाह साहब जी शाइरी खे दुनिया जे वॾनि शाइरनि सां भेटे इहो साबित कयो त शाह लतीफ़ दुनिया जो अज़ीम शाइर आहे।